30, 40, 60, 70, 80. बरतानिया में सर्द रातिनि ऐं ऊंदाही शामनि खां पोइ जॾहिं बहार जी मौसम पंहिंजे जोबन सां फितरत खे साहवेस ढकाइण जो सांभाहो करे थी त उन लम्हे ॼण ज़िंदगीअ जो हसीन अहसासु थियण लॻंदो आहे। बहार जी मौसम हिकु जादुई लम्हो हूंदो आहे जिते सर्दियुनि जा समूरा सुस्त ॾींहं गुलनि, रंगनि ऐं ज़िंदगीअ सां भरपूर मौसम में तब्दील थी वञनि था, जिते कुदरत पंहिंजे हर रंग ऐं ख़ुशबू सां फितरत जी ख़ूबसूरती खे हिकु नए रूप में पेश करे थी। बरतानिया जी ख़ुदमुख्तियार रियासत ऐं लेडी डायना जे देस वेल्स में मार्च जो महीनो शुरू थींदे ई डेफोडिल्स जा ख़ूबसूरत पीला ऐं सुनहरी गुल हर कुंड कुड़छ में पखिड़िजी बहार जी आमद जो संदेस खणी ईंदा आहिनि। बहार जी मौसम में वेल्स में शायदि ई अहिड़ो हिस्सो हुजे जिते डेफोडिल्स जा गुल निर्वाह न थींदा हुजनि। वेल्स में डेफोडिल्स खे ख़ासि अहमियत हासिलु आहे ऐं वेल्स जो क़ौमी गुल आहे। घरनि, घिटिन, चौराहनि ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि ते डेफोडिल्स जा गुल पोखिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो पोखणु हितां जी सक़ाफ़त ऐं तारीख़ सां ॻंढियल आहे। डेफोडिल्स खां अलावा बहार जी मौसम में चेरी ब्लॉसम जे वणनि जो निसारो बि ॾिसण वटां हूंदो आहे। अप्रैल खां मई ताईं चेरी ब्लॉसम जा वण जॾहिं गुलनि सां भरिजी वेंदा आहिनि त इहो मंज़र ॾाढो ख़ूबसूरत ऐं दिलकश लॻंदो आहे। चेरी ब्लॉसम जा गुल अछे ऐं गुलाबी रंग जा थियनि था, जेके पंहिंजी ख़ूबसूरती सां बाग़ीचनि, पार्कनि ऐं कुदरती हंधनि ते हिकु हसीन नज़ारो पेश कंदा आहिनि। वेल्स में बहार जी मौसम ॾाढी दिलकश ऐं ख़ुशगवार हूंदी आहे। हिन दौरान ॾींहं वॾा ऐं रातियूं नंढियूं थियण लॻंदियूं आहिनि। हवा में ख़ासि ताज़गी ऐं दिलि खे छुहंदड़ ख़ुशबू हूंदी आहे। माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी ऐं कुदरती माहौल जे वेझो रहण खे पसंदि कंदा आहिनि। हर तरफ़ तवानाईअ सां भरपूर ख़ुशि ऐं ताज़ा बहकंदड़ चहिरा पंधु कंदे, साइकिलूं हलाईंदे, वणनि हेठां वेही किताब पढ़ंदे या उस में लेटी मौसम जो मज़ो ऐं सुकून माणींदे नज़र ईंदा आहिनि। बहार जी मौसम ॿारनि लाइ बि ॾाढी वणंदड़ हूंदी आहे। केतिरा ई सियाह बि बहार जी मौसम शुरू थींदे ई बरतानिया जो रुख़ कंदा आहिनि, जो बरतानिया पंहिंजे कुदरती ख़ूबसूरती, गुलनि, ॿूटनि, दरियाई ऐं सामूंडी किनारनि ऐं पार्क्स जे करे मशहूरु आहे। ख़ासि तौर जॾहिं बहार जी मौसम में फितरत जा समूरा ख़ूबसूरत रंग हिकु नई शुरूआत सां ख़ुशगवार मौसम खे जनम ॾियनि था। हिन वीडियो में जेके बि मंज़र अव्हांजे समातुनि ताईं पहुता आहिनि उहे मूं कार्डिफ शहर जे ब्यूट पार्क में रिकॉर्ड कया आहिनि। हीउ कार्डिफ शहर जो मशहूरु ऐं ख़ूबसूरत पार्क आहे जेको कार्डिफ शहर जे मर्कज़ यानी सिटी सेंटर में वाक़िअ आहे ऐं हिकु अहम सियाहती हंधि ऐं मक़ामी माण्हुनि लाइ सुकून ऐं तफ़रीह जो ज़रियो आहे। ब्यूट पार्क पंहिंजी कुदरती हुस्न, तारीख़ी अहमियत ऐं माहौल दोस्त फ़िज़ा लाइ सुञातो वञे थो। तारीख़ी पस मंज़र जे हवाले सां ब्यूट पार्क 19वीं सदीअ में कार्डिफ शहर जे ड्यूक ऑफ ब्यूट जे ख़ानदान तरफ़ां ठहिरायो वियो। हिन पार्क में बाग़ात, झंगलात, ख़ूबसूरत ढंढ ऐं रस्ता शामिल आहिनि। पार्क जो नालो बि ड्यूक ऑफ ब्यूट ख़ानदान जे करे ब्यूट पार्क रखियो वियो। हीउ पार्क कुदरती हुस्न जो वॾो शाहकार आहे ऐं कार्डिफ तोड़े आसपास में रहंदड़ माण्हुनि लाइ हिकु बहितरीन तफ़रीही माॻ आहे। ब्यूट पार्क में ॿारनि लाइ पिणु हिकु वॾो किड्स प्ले एरिया मौजूदु आहे जिते ॿार कुदरती माहौल में मुख़्तलिफ़ रांदियूं खेॾी ख़ुशि थींदा आहिनि।
40, 60, 70, 80. ब्यूट पार्क जी इंतज़ामिया पिण पार्क जी ख़ूबसूरती ऐं कुदरती माहौल जी हिफ़ाज़त लाइ कोशियां रहंदी आहे ऐं पार्क में मौजूदु वणनि, पखियुनि ऐं जानवरनि जी हिफ़ाज़त लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं तदबीरूं तरतीब ॾींदी आहे। दोस्तो, उमेद कयां थो त अव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी ऐं अव्हां जी ॼाण में पिण इज़ाफ़ो थियो हूंदो।